नाज़रीन, पेनू फ़कीर लड़ पलाण करे एक शहर का ॿिए शहर अची सी हुजे या गर्मी कपिड़े जा ख़ैमा ऐं काननि जा घर अॾे खुलियल मैदान में रहण ते मजबूर आहिनि। पेनू फ़कीर पंहिंजो ऐं पंहिंजनि बचनि जो पेट पालण लाइ पाठा मिलण सां गॾु पिनी बि गुज़र सफ़र कंदा आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल हकीम सैतो। सिंध हुकूमत जी बेध्यानी सबब घट आबादी रखंदड़ सिंध अंदर गदागर फ़कीरन के हुकूमत रिलीफ ॾियण में सदाई नाकाम रही है। गदागर फ़कीरन सदाई लड़ पलाण करे एक शहर का ॿिए शहर अची सर्दी हुजे या गर्मी कपड़े जा खीमा ऐं कानन जा घर अॾे खुलियल मैदान में रही पंहिंजो ऐं पंहिंजे बचन जो पेट पालण लाइ पाठन मिलण सां गॾु पिनी भी गुज़र सफ़र कंदा आहिनि। असां पंहिंजो गुज़र सफ़र पाण कंदा आहियूं। गवर्नमेंट असांखे रुपयो भी न ॾींदी आहे। अमाउंट वठे वेंदा आहिनि, का शइ न ॾींदा आहिनि। असां बेघर बेदर पदर लॻा पिया आहियूं। मड़े को गरीबन जो को चाड़ो करें तो वाह वाह हो, पर गवर्नमेंट गरीबन जी का भी मदद नथी करे। कदे जा न टुकड़ो न का शइ ॾियनि था, रुलूं था खाली बच्चा नंढड़ा खणी बाबा। इहो वक़्तु ॾिसे थो ईअं गुज़रे थो, ॿाहिरि वेठा आहियूं विल ते ॿियो छा कयूं। ताज़ी रोज़ी कयूं था, इहे पाठा मेड़ियूं था, का शइ न नौकरी आहे न का ज़मानो आहे, न ॾियण न वठण। सरकार जो भी ईअं बुख ते पिया आहियूं असां भी। 100 चक्कर गवर्नमेंट खे इहो इलाज ये मिनता बस असांजी उम्र में अलॻि असांजी क़िस्मत में लिखियल हो। हाणे जॾहिं भी असां प्लीन मथे कई आहे, कंहिं असांजी चारो न कयो आहे। बसि जीअं ॼमिया हुए मिट्टी में रुली मरी वेंदासीं। बाक़ी गरीब गुरबे जी मदद कंहिं न कई आहे। रुलूं था, कोई भी सॾे करे मदद गरीब जी नथा करेनि। नंढड़ा ॿार सीअन में पालन में उसन ते जाॾे काॾे रुलूं था। बसि को सरकार प्लाटड़ो ज़री ॾे त मड़ी हिकिड़ी जात वेही रहूं, सॼी ज़िंदगी दुआऊं कयूं। जाते वेहूं साखे केर चवंदो गरीब आहियूं, 10 ॾींहं वेहूं 5 ॾींहं वेहूं पालिया वेंदा आहियूं। कहिड़ी जा ॾिनी थाने जो वेही खायूं। कॾहिं मानी आहे, कॾहिं बुख ते, कॾहिं उन ते पिया आहियूं। मिसकीननि जी मदद कंहिं कई कोन कई कंहिं मदद। ईअं रुली वेंदासीं, कई रुली मरी विया आहिनि, कई रुली मरी वेंदासीं। मुंहिंजा बा कंहिं गरीबनि जी मदद न कई। के मिले असां वेंदासीं, बिल्कुलु वेंदासीं। असां मिसकीन आहियूं, उजड़ियल आहियूं, गरीब आहियूं, अपी पाप आहियूं। नंढड़ा नंढड़ा बचड़ा ले सुघाड़ा घुमनि था, कपड़ो भी तन ते न आहे बच्चन जी। गदागर फ़कीरन वफ़ाक़ी हुक तोड़े सिंध हुकूमत के अपील कई त सरकारी प्लाट ॾियण सां गॾु मुफ़्त में राशन ॾिनो वञे त जीअं आम माण्हुनि वांगुरु पंहिंजे ऐं पंहिंजे बचनि जी ज़िंदगी संवारे सघूं। रिपोर्ट अब्दुल हकीम सातो, आवाज़ टीवी न्यूज़ मधे जी।